अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, सिंधीअ में जलाल चांडे जो हिकु बहितरीनु कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जेको तमामु बहितरीनु कलाम आहे। ऐं इन कलाम जा ॿोल इहे आहिनि त तूं न आहे सॼण, सॼी राति मूं जागी ऐं रोई गुज़ारियो। दोस्तों, इन कलाम जा ॿोल तमामु बहितरीन आहिनि ऐं कलाम बि सॼो जेको आहे सो तमामु बहितरीनु आहे। जलाल चांडे जा हिकिड़े वन एल्बम खां वठी हज़ारे एल्बम जेको आहे सो जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में रिलीज़ कराया ऐं जलाल चांडे जूं हज़ारे महफ़िलूं, हज़ारे जेको आहे सो केस्ट कलाम उहे हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणा वायरल पिया थियनि। छाजे करे जो जीअं सोशल मीडिया जो दौरु आयो त माण्हुनि जेको आहे सो सोशल मीडिया ते कलाम जलाल चांडे जा अपलोड करणु स्टार्ट कया त पोइ भला कलाम, पुराणा कलाम जेके असांजे पहुच में बि न हुया, उहे बि हिन वक़्तु सोशल मीडिया ते आसानी सां मिली वञनि था, जेके सर्च करे तव्हां ॿुधी बि सघो था ऐं जेको आहे सो पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधाए बि सघो था। दोस्तों, इन कलाम जा ॿोल इहे आहिनि, तूं न आहे सॼण, सॼी राति रोई मूं गुज़ारी। अहिड़े क़िस्म जो इहे ॿोल आहिनि। कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे कहिड़ो जलाल चांडे जो कलाम पसंदि आहे, कमेंट सेक्शन में लाज़मी रायो ॾिजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।